रिजेक्टेड हो त कोड़े दाने जो एकड़ो गरीब कारकुन गरीब पार्टी वर्कर इन राजन जी सीट पे इन मौलवी इन गैर फितरी इत्यादि चेयरमैन का इलेक्शन करो ये तो कयामत का फैसला वदनाए तो फैसला चाहो ना जो को वदनाए तो फैसलो है तो आगे नजर अचे तो को नजर तव्हांजे गोट में आवाज़ आई अलाए केतिरियूं बजटूं ऑफिस साहब खां वरितऊं ऐं हड़प कया रात जे पेट में सुबुह थियणी कोन जो आवाम खे ख़बर पवे त ऑफिस साहब ही नहीं है ऐं ऑफिस साहब तव्हांखे ख़बर आहे दरवेश सिमत माण्हू आहे हा थोरो कोई त सुनो न हवा लॻल अॼु जोश में आहियूं साईं माफ़ कजो थोरो टाइम लॻंदो अॼु जोश में आहियूं अॼु हिननि खे ॿुधाइबो छो त अकल मूंखे मिलिया ऐं मूंखे धमकी ॾेई अरे तव्हां में खूब तवी चौथा असीं अवामी मसइलनि जे लाइ अवामी मसइला बचाइण वारा हल कोन था कनि असीं बीठा तो अरे चेयरमैन जी सीट ते यार चेयरमैन ने माण्हू मयारूं कनि तो तव्हां सभिनी ॾिठा आहिनि या इमदाद अली खान पिता जी जे तरफ़ां बजट मिले थो या कंहिंजे पीउ जी बजट न आहे या पीपल्स पार्टी जी बजट आहे ॿुधो कोड़े दायरे जे रहवासियो या पीपल्स पार्टी जा थोरा अथव एमपी इमदाद अली खान पिता जी जा थोरा अथव तव्हांजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ बिल्डिंग जेका रायगंज सफ़ा ज़बून हालत में पियल हुई उनजी रिपेयर जी दरख़्वास्त ॾिनीसीं उनखे उनजो रिपेयर न तव्हांखे नई बिल्डिंग जो आगाज़ करे थो ॾियां नई बिल्डिंग ठही पई अथव ऐं वरी हिकिड़ी सीक्रेट ॻाल्हि ॿुधाईंदो अलाए हिकिड़ी सीक्रेट ॻाल्हि जेका ॻोठाणनि खे ख़बर ई कोन्हे को छो हिकिड़ा माण्हू चोर दरवाज़े खां अचनि था न सो चोर दरवाज़े खां चोर ई ईंदा आहिनि उन्हनि जी ख़बर कोन पवंदी आहे कॾहिं पर अगरि 100 ॾींहं चोर जाइनि त हिकिड़ो ॾींहुं भाॻे जो बि आहे या बजट जो ठीको कंहिं वटि तव्हांखे ख़बर आहे इन में पुराणो लो इस्तेमाल कयो वियो करे पैसा हड़प कया विया नाक़स मटीरियल इस्तेमाल कयो वियो ये तव्हांजो हक़ भोॼियो वियो तव्हांजे 72 लख मां अलाए केतिरा लख ठही हलिया उहो ठीको कंहिं वटो तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे इहो इन गैर फितरी इतिहास जो जेको चेयरमैन छॾाए पियो मंज़र ख़ान दाऊदानी जेको चवे थो असीं दरवेश सिफ़त माण्हू आहियूं सो दरवेश सिफ़त माण्हुनि जो इहो कमु कोन्हे त ठीका खणो तव्हीं